जी नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं टंडियल हयार जो, जिते पिण मनशियात फरोशन खिलाफ़ क्रैकडाउन जारी है। तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। टास्क फोर्स की कार्रवाई अहलकार मंशियात स्मगल कंदे सोघो कयो पियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। SSP जो चवणु आहे त अहलकार इनायत रिंद वटां मंशियात हथ कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं टंडियल हयार मां मंशियात फरोशन खिलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। टास्क फोर्स कार्रवाई करे अहलकार के मंशियात स्मगल कंदे सोघो करे वरितो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। अहलकार इनायत रिंद वटां मनशियात हथ कई वई आहे, इहो चवणु आहे SSP जो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया टंडियल हयार मां, जिते मनशियात फरोशन खिलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। टास्क फोर्स कार्रवाई कई आहे। अहलकार मनशियात स्मगल कंदे सोघो थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं टंडियल हयार मां गुलाम रसूल नोहड़ियो खां। गुलाम रसूल, अपडेट कजो। जी बिल्कुल, टंडियल हयार में टास्क फोर्स कार्रवाई कई है। उमरसान थाने की हद में पुलिस एहलकार के मंशियात स्मगल कंदे सोघो करे वरतो है। वडे मिक़दार में मंशियात हथ कई वही है। पुलिस एहलकार इनायत रिंद उस्मान शाह हुड़ीअ खां मंशियात खणी अणॼातल हंध ते पहुचाए रहियो हो। तो टास्क फोर्स इंचार्ज RRF जी सरबराही में एहलकार के मंशियात समेत सोघो कयो वियो है। पुलिस एहलकार इनायत रिंद के टास्क फोर्स नामालूम हंध ते मुंतकिल करे छॾियो आहे। एहलकार के कब्जे में खाम माल, मैनपुरी, इंडियन गुटको ऐं ॿी मंशियात बरामद थी कई वई आहे। SSP टंडियल हयार अबरेज़ अब्बासी चवणु आहे त कार्रवाई थी आहे, जांच कयो पिया, कार्य निधन के बख़्श न कंदसि। ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु 2 हफ़्ता अॻु में टंडियल हयार में 3 पुलिस एहलकारनि खे मंशियात स्मगल कंदे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार करण खां पोइ SSP टंडियल हयार 3 एहलकारनि खे क्वार्टर घाट कंदे उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे चुको आहे। जी मेहरबानी गुलाम रसूल।